सलामुअलैकुम दोस्तों सिंध जी सरज़मीन सूफ़ियनि दरवेशनि ऐं ओलियानि जी कहाणियुनि सां भरियल आहे। उन्हनि बुज़ुर्गनि मां हिकु अजीब ऐं दिलचस्प शख़्सियत समन सरकार जी बि हुई, जंहिंखे माण्हू प्यार सां कुकड़ वारो दरवेश चवंदा हुआ। हुन जो असुलु नालो समन शाह हो, पर माण्हुनि वटि हू पंहिंजी अनोखी आदत सबबि मशहूरु थी वियो। केतिरा साल अॻु सिंध जे हिकु नंढड़े ॻोठ में समन शाह नाले हिकु फ़क़ीर रहंदो हो। उहो दुनियावी शयुनि खां बेज़ार ऐं ख़ुदा जी मोहबत में ग़र्क़ रहंदो हो। संदसि कपिड़ा सादा, खाधो थोरो ऐं ज़िंदगी बिल्कुलु सादी हुई, पर संदसि दिलि में माण्हुनि लाइ वॾी मोहबत हुई। समन शाह जो हिकु अजीब शौक़ु हो। उहो हर सुबुह सवेर जॾहिं सिज उभरणु लॻंदो हो त ॻोठ जे विच में बीहे कुकड़ जियां कुकड़ूकू जी आवाज़ कढंदो हो। शुरूअ में माण्हू हैरान थींदा हुआ त हीउ फ़क़ीर अहिड़ो आवाज़ु छो थो करे। ॿार हुनखे ॾिसी खिलंदा हुआ, कुझु माण्हू खेसि चरियो बि चवंदा हुआ, पर समन शाह कॾहिं बि नाराज़ न थींदो हो। उहो हमेशह मुस्कुराईंदो रहंदो हो। हिकु ॾींहुं ॻोठ जे हिकु पोड़े माण्हू हुन खां पुछियो, ए समन शाह, तूं हर रोज़ु कुकड़ वांगुरु आवाज़ु छो थो कढीं? समन शाह मुर्कंदे जवाबु ॾिनसि, कुकड़ सुबुह जो माण्हुनि खे जाॻाईंदो आहे त नओं ॾींहुं शुरू थी वियो आहे। मां बि माण्हुनि खे जाॻाइण थो चाहियां, पर निंड मां न, बेख़बरी मां। पोड़ो माण्हू कुझु देरि ख़ामोश रहियो, पोइ हुनखे सम्झ में आयो त समन शाह जी ॻाल्हि में वॾी दानाई लिकल आहे। समन शाह सॼो ॾींहुं ॻोठ में घुमंदो हो। कॾहिं हू ॿारनि सां खेॾंदो हो, कॾहिं ग़रीबनि खे पंहिंजो खाधो ॾेई छॾींदो हो। जेकॾहिं कंहिंजो दिलि ॾुखियलु हूंदो हो त समन शाह वटि वेही हिकु सुख महसूसु कंदो हो। कॾहिं कॾहिं हू अजीब जुमिला बि चवंदो हो जेके पहिरीं माण्हुनि खे सम्झ में न ईंदा हुआ, पर पोइ वक़्त सां उन्हनि जो मतिलबु वाज़े थींदो हो। हिकु साल ॻोठ में सख़्तु ॾुकार पइजी वियो। ज़मीनूं सुकी वियूं, खूह सुकी विया। माण्हू परेशान थियण लॻा। हर को दुआ घुरी रहियो हो त मींहुं वसे। उन ॾींहुं समन शाह सुबुह सवेर ॻोठ जे ॿाहिरां हिकु टुकरे ते बीह बुलंद आवाज़ सां कुकड़ वांगुरु आवाज़ु कढणु लॻो। माण्हू हैरान थी हुनखे ॾिसण लॻा। हू बार बार चई रहियो हो, जाॻो जाॻो, उमेद जा दर खोलियो। कुझु कलाकनि खां पोइ ओचितो आसमान ते कारा ककर अची विया। थोरी देरि में तेज़ मींहुं वसणु लॻो। माण्हू ख़ुशी सां अलाह जो शुक्र अदा करणु लॻा। उन ॾींहं खां पोइ ॻोठ वारा समन शाह खे वधीक इज़त ॾियणु लॻा। हाणे को बि खेसि चरियो न चवंदो हो। सभु सम्झी विया त हू हिकु सादो दरवेश न, पर हिकु रुहानी इंसान बि आहे। समन शाह हमेशह चवंदो हो, इंसान खे पंहिंजे अंदर जी निंड मां जाॻणु घुरिजे। जॾहिं दिलि जाॻंदी आहे त इंसानु सचु ॾिसी सघंदो आहे। साल गुज़रंदा विया। समन शाह पोड़ो थी वियो, पर संदसि आदत न बदिली। उहो अञा बि सुबुह जो माण्हुनि खे जाॻाइण लाइ कुकड़ जियां आवाज़ु कढंदो हो। हिकु ॾींहुं सुबुह सवेर जॾहिं माण्हू जाॻिया त समन शाह जी आवाज़ न आई। ॻोठ वारा परेशान थी खेसि ॻोल्हण लॻा। आख़िरकार हुनखे हिकु वण हेठां ख़ामोश वेठल ॾिठो। संदसि चहिरे ते सुकून हो, ॼणु हू कंहिं वॾे सफ़र ते निकिरी वियो हुजे। उन ॾींहुं ॻोठ वारा ॾाढा उदास थिया। हुननि समन शाह खे वॾी इज़त सां दफ़न कयो, पर संदसि कहाणी ख़तमु न थी। अॼु बि जॾहिं ॻोठ जा माण्हू सुबुह जो कुकड़ जी आवाज़ु ॿुधनि था त खेनि समन सरकार यादि अची वेंदो आहे। माण्हू चवंदा आहिनि त इहो दरवेश माण्हुनि खे जाॻाइण लाइ आयो हो, न सिर्फ़ु निंड मां, पर दिलि जी ऊंधाई मां बि। समन सरकार जी कहाणी। दोस्तों, हीअ हुई असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयां थो त तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। दोस्तो, हीअ सिंधी लोक कहाणियूं आहिनि, ठीकु आहे। जीअं ॿुधंदा आहियूं तीअं ॿुधाईंदा आहियूं। हुन लाइ का बि ग़लती थी हुजे त हुन लाइ माज़रत। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।